Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। बाबा साईं ही तव्हां वसियत था कयो छा? वसियत समझी या नसीहत चे नथो समझी तो समझाया अधी अमीरा इहो त ॿुधा त कमला ऐं आसूद जो जहिड़ो कहिड़े ॻाल्हि थी थियो। अति अल्लाह जी इहा ख़बर मूंखे कान्हे, छो जो राणे जे पीउ खे अदे आसूदे इहा ॻाल्हि कई कान्हे, बसि रुॻो रोइण ऐं रड़ण में पूरो आहे। मां जेको कल हुयुमि अॼु बि उहो ई आहियां, बदिलजी त बचल खान वियो आहे। बाबो बचल खान राज जो चङो मुड़ुसु आहे, कूड़ कोन ॻाल्हाईंदो। जहिड़ा घर जा हालात आहिनि मां उन्हनि सां गॾु हली सघां थी। अम्मा भला तुंहिंजी छा मर्ज़ी आहे या मूं वारी ज़ाल सावन मिर्चनि जी चटणी अचार सां मानी खाए? बचल खान जे मोए खां पोइ जेकॾहिं मुंहिंजी न्याणीअ खे इज़त न मिली न त मां इहो ई सम्झंदुसि त ॾोह मुंहिंजी न्याणीअ जो आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।